सलाम सिंध। मां आहियां तव्हांजो पंहिंजो सोनो सिंधी। अॼु आउं तव्हां लाइ खणी आयो आहियां हिकु बहितरीनु प्रोग्राम जंहिंमें ॿ ॻोठाणा शाइर साईं इलाही बख़्श शर साहब ऐं साईं इमाम बख़्श शर साहब जेके कंदा बेतनि जो मुक़ाबिलो। त पोइ बेतनि जे मुक़ाबले जी शुरूआति कंदासीं साईं इलाही बख़्श शर साहब खां। साईं चई त मां बि माण्हू हे बि माण्हू हिकिड़ो फ़र्क़ु आहे। मूंखे ढोर हथनि में मुंहिंजा लफ़्ज़ लखनि में मूं वटि वॾा रंग थी हे ख़ाली आहे मवाली आहे हिन वटि राति ॾींहुं भंग थी मूं वटि सभु निमाज़ी थी हिन वटि सभु मलंग थी मूं वटि सभई मोर थी हिन वटि रुगो कंग थी मुंहिंजे वेझो शहर थी हिन वटि रुगो झंग मुंहिंजो साह सकून में हिन जो दिलि तंग थी हिन मवाली सां मुंहिंजो जंग थी छा कंदो शरगे हे भी माण्हू मां भी माण्हू हे भी माण्हू मां भी माण्हू हिन में वॾा रंग ओरे परे जा माण्हू घुराए इनखे वॼाया अथई टंग अहिड़ाया अथई टंग जो छिरक बंदा सभु चंद्रा मां भी माण्हू हे भी माण्हू हिकिड़ो फ़र्क़ु आहे। मां भरियल हे ख़ाली मां निमाज़ी हे मवाली मूंखे मानी मिले मखणदा हिनखे भंग जी प्याली मां घुमा सदाई घोट बणजी हे सदा सफ़ा करे नाली मां घुमा घोट बणजी हे सफ़ा करे नाली ओ चलिया मवाली हजीवंत भयो थी। हिकु मिनट नाज़रीन, साईं अबा इलाही बख़्श साहब तव्हां ग़लति ज़ुबान था इस्तेमालु कयो। तव्हांखे लास्ट वार्निंग ॾिजे थी ॿीहर अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कजो। जी शर साहब तव्हां शुरू कयो। इंसान जा जंहिं मिटीअ मां मुला ठहियो तंहिं मिटीअ में सको जंहिं मिटीअ मां मुला ठहियो तंहिं मिटीअ में सको लखे निमाज़ूं पढ़े कोन पढ़े कर पंहिंजो जान ते जे तू गंदा घुमे गप में असां पखी पक जा तू चंद्रा करे चोरी असां साली सिक जा तू बाहू बधे ॿियनि खे असां रब हिक जा तू बाहू बधे ॿियनि खे असां रब हिक जा असां गुल गुलाब जा तू बूटा अग जा छा कंदे छॾे शाननि सच चयो आहे तो कम उमिरि खे ॿुधे शाननि सच चयो आहे तो कम उमिरि खे ॿुधे बेहतर गुस्सो अकुल खे ढेड़ा ॾेई ॿुधे अयाणो मन इमाम बख़्श चवे आए मिसल चाकू मुॾे तॾहिं ताईं खाधी जे खौफ़ खां घटी पई थी ॿुधे सिकिरे बादा खे असर करे हीअ पखी चाव ॾे सागर मां हीअ हल पखी चाव ॾे सा कुकड़ कीअं बचंदी इन जे ख़बरो आहे ख़ुदि अगरि नक्श जी पूजा थो कंदो असां हेॾी सा कुकड़ कीअं बचंदी जंहिंजे ख़बर वञे ख़ुदि डंडो पारण छोकर ख़ुदि अॼु न ॿुधे सुका ज़रूर ॿुधे नक्शा नक्सी करे ज़रूर मरदो फकीर जे न चई किन्ने कूड़े खां मुंहुं हमेशा मट वाह वाह किन्ने कूड़े खां मुंहुं हमेशा मट जेको फूशर करे फकीर चवे मूंखे भाए घटि कॾहिं न करे कचहरी तालुक ई तंहिं खां कट जेको कूड़ हणे कसम खणे झट विड़ो ताईं वाशीअ सां पाड़ू ताईं जूं पट खणी लाश लॻोर जो पोइ गर्दन सां लट इलाही बख़्श चवे वठी हलो वठी जा त फ़ाइदो मिले फकीर वाह सही वाह फकीर तो जो तो उम्र गुजारे गफलत देव चाला कनु कुछ दर त सही उम्र गुजारे गफलत देव चाला कनु कुछ दर त सही चारई पहर गुनाह विच गुजरन झोक तैयारी कर त सही इथा मरंदई डोए कासे अगते तुम तोले मासे कबर अंधारी करकन पासे इथा मरंदई डोए कासे अगते तुम तोले मासे कबर अंधारी करकन पासे ही कबर विच गिर त सही उम्र गुजारे गफलत देव चाला कनु कुछ दर त सही चारई पहर गुनाह विच गुजरन झोक तैयारी कर त सही पर इथा सदामी जमींदारा कंकु कुत्ता कंकु मारा अल्लाह ते दर ते सब निर्वारा खबरा पौसन मर त सही उम्र गुजारे गफलत देव चाला कनु कुछ दर त सही चारई पहर गुनाह विच गुजरन झोक तैयारी कर त सही आके बुलाचा आके मरसू बाहर बिरह जा सते धरतू पाके करायो हरियार पड़चू ई पतर ते चढ़ त सही न उम्र गुजारे गफलत देव चाला कनु अल्लाह साईं जे दर के छॾे प्यार पिनागर न पिनो फ़ाइदो ॾसाए फ़कीर चवे उन अल्लाह खां घिनो घणो ॾींदुई झोल भरींदुई ॿियनि खां नाता छिनो जे अथी ज़हन त सराए पंहिंजे साईं खे ओ सराया सचो धणी जेको कादर रब कदीर अवल आखिर सोई बीना है बसीर पर जे पल भरे न मिर्जे भी दे एड़ो नहीं नसीर शुक्र नंदला शर चवे जो कहीं मदाई फकीर हम त गाइंदे हाथीअ जा
चई सिका दो न साईं अलाए जेको अरब में आहे वाह वाह आखिरत में उम्मत जा ॿार सभु लाहे मालिक जी मदद सां कम सभु ठाहे हिन कचहरी मां जेको चइनी यारनि खे चाहे सवाद पढ़े सैयद ते मां मुंह आऊं असी मां मुंह आऊं असी इनी टोले खे डार प्रीत मां पुनल तू पंजन खे पुकार प्रीत मां पुनल तू पंजन खे पुकार त साईं रही सार हिनन सदके मां चई पंजन सां प्यार करे पंजई अथी पाक पंजन जे प्यार में मथो वसंदई माक पंजन जी हर जाइ ते हले थी हाक पंजन खे पोशाक पातल आहे प्यार असांजो अमीर कयो आहे साईं सदके शान बिट्टू जी बरोत तवई रख मोहब्बत सामान मोहब्बत कर विड़ो न बिट्टू जी बरोत तवई रख मोहब्बत सामान तंदर जा ईमान मने नी खातरे मां बस कहे चई अल्लाह साईं जे दर ते वञ सुबुह जो साजर क़याम करे रुकू करे सिजदा करे वञी दुआऊं रब खां घुरो रहमत जा मलाइका ईंदई मथां छटींदई पर झोली भरबई रहमत सां घड़ा मिलंदई अजुर चयो इलाही बख्श शर राज़ी करे रब खे जन्नत ॾींदुई जाइ उते हूरू थी हिंदोरा थी बाग थी मज़ा थी सभिनी खे ॿुधा उते माखी थी खीर थी पाक शराब थी पानी थी देर न लाए हाणे मस्जिद में पैर पाए त फ़ाइदो मिले फ़कीर खे जी दोस्तों त पोइ तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो हींअर ई पंहिंजी राय कमेंट में ॿुधाईंदा त जीअं असीं अहिड़ा प्रोग्राम तव्हांजे अॻियां डेली खणी अचूं हिननि ॿिन्हिनि शाइरनि मां अगरि तव्हांखे कंहिं बि शाइर जी शाइरी वणे थी ऐं ॿिए त वणनि था त पोइ उनखे कमेंट सेक्शन में एप्रिशिएट ज़रूरु कंदा